सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रूप सिंधी असां ख़त बायां। अॼु पाण सिंध जे सक़ाफ़ती गादीअ वारे शहर हैदराबाद सां तालुक़ु रखंदड़ पोपटी हीरानंदाणी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध जे सक़ाफ़ती गादीअ वारे शहर हैदराबाद सां तालुक़ु रखंदड़ पोपटी हीरानंदाणी इहा सिंधियाणी हुई जंहिं पंहिंजे माउ ॿोलीअ में तमामु घणो लिखियो। कहाणियुनि, नावलनि, तहक़ीक़ ऐं तनक़ीद समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब लिखिया। इहा सिंधी लेखिका हुई जंहिं 60 खां वधीक सिंधी किताब लिखी सिंधी ॿोलीअ जे ख़ज़ाने खे मालामाल करे छॾियो। हिन जो वॾो कारनामो त इहो हो जो हुन भारत में सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ तौरु तस्लीम कराइण लाइ हलायल हलचल में न फ़क़ति पाण बहिरो वरितो पर उन तहरीक जी अॻुवाणी पिणु कई। पोपटी हीरानंदाणी सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद में 17 सितंबर 1924 ते रामचंद हीरानंदाणी जे घर में जनम वरितो। पोपटी स्कूली तइलीम कुंदनमल गर्ल्स हाई स्कूल हैदराबाद में हासिल कई। हिन 1939 में मैट्रिक पास करण बैदि इंटर साधु वासवाणी जे मीरा कॉलेज ऐं BA जी डिग्री बनारस यूनिवर्सिटी मां 1943 में हासिल कई। बरे सगीर जे विरहाङे बैदि घर भातियुनि सां गॾु भारत लॾे वई, जिते हुन पढ़ाई जो सिलसिलो जारी रखियो ऐं MA जी डिग्री हासिल कई। पोपटी वालिद जे वफ़ात बैदि माली हालतूं ख़राब हुजण सबबि पंहिंजे ऐं ॿियनि घर भातियुनि जे ख़र्च खे पूरे करण लाइ ट्यूशन बि ॾिनी ऐं मुंबई में मास्तरीअ जी नौकरी बि कई। 1960 में नेशनल कॉलेज बांद्रा में सिंधीअ जी लेक्चरार मुक़ररु थी, पर साॻे वक़्तु पाण कॉमर्स कॉलेज चर्च गेट में बि पार्ट टाइम प्रोफेसर तौरु कमु कंदी रही। पोपटी प्रोफेसर जे उहिदे ताईं रिटायर थी पाण यूनिवर्सिटी में MA ऐं PhD जे शागिर्दनि जी गाइड पिणु रही। संदसि छपियल किताब मुंबई, पूना ऐं गुजरात जे यूनिवर्सिटी में BA ऐं MA जे कोर्सनि लाइ तस्लीम थियल आहिनि। खेसि हिंदी ऐं संस्कृत ॿोलियुनि समेत फ़िलसफ़ी ऐं वेदनि वग़ैरह सां तमामु घणी दिलचस्पी रही। नाम्यारो अदीब यूसुफ सिंधी पंहिंजे किताब सिंधी अदब 100 सिंधी अदीब में पोपटीअ ते लिखियल तफ़सीली मक़ाले में लिखे थो त पोपटीअ में पढ़ण जी आदत नंढे हूंदे खां ई हूंदी हुई। पोपटी उन बाबति पाण ई चवे थी त पढ़ण जी आदत मूं में प्रोफेसर KN वासवाणीअ विधी ऐं लिखण जी श्री हासिमल माखेजाणीअ विधी। हासिमल लिखण लाइ आमादा कंदे चयो हो त ख़्याल जो विस्तार करणु ऐं विस्तार वारी ॻाल्हि खे नंढो करे लिखण जो ॾांहुं तो में आहे, तूं लेखका बणिजी सघीं थी। पोपटी ॿुधाए थी त हासिमल माखीजाणी जॾहिं हैदराबाद छॾे कराची में वञी रहाइश इख्तियार कई त उतां मूंखे आखाणी लिखी मोकिलण लाइ लिखियो हुअईं। मूंखे उत्तम केरु स्त्री या पुरुष जे उन्वान हेठि कहाणी लिखी मोकिली। इहा आखाणी सची प्रेम कहाणी हुई। यूसुफ सिंधीअ मूजिबि पोपटी सभ खां पहिरियों कहाणियूं लिखणु शुरू कयूं। संदसि कहाणियूं घणे भाङे ज़ाल जी ज़िंदगी ऐं उन जे चौगिर्द फिरनि थियूं। माउ पीउ विढ़नि त धीउ कीअं थी महसूसु करे, प्यार कंदड़ छोकिरो छॾे वञे त महबूबा जे मन जो हाल कहिड़ो थो थिए। हिकु ज़ाल जॾहिं मोहबत जो तेज़ धक थी खाए त पोइ किन हालतुनि में कीअं थी हेठि किरे। हिकु ज़ाल ॿीअ सां कीअं थी हसद करे। परिणियल ज़ाल खे ॿियो को मर्द वणी वञे त संदसि दिलि जी कैफ़ियत कहिड़ी थिए थी। इहे ऐं उन सां मिलंदड़ मौज़ू ई पोपटी जे कहाणियुनि जा मौज़ू हूंदा हुआ। यूसुफ सिंधी मूजिबि पोपटी उसूलनि ते कॾहिं समझोतो न कयो। हू अरबी सिंधी लपीअ जे बचाव ख़ातिर दीवानगिरी लपी जे हिमायतुनि जे ख़िलाफ़ विढ़ंदी रही। हिन सिंधी ज़बान, अदब ऐं सक़ाफ़त जी हिफ़ाज़त लाइ हिकु बहादुर सिपाहीअ जा जंग विढ़ी ऐं सिंधियुनि में सुजाॻी आणण लाइ
सॼे हिंदुस्तान जो दौरो कयो। हिंदुस्तान में सिंधी ज़बान खे क़ौमी ज़बान तौरु तस्लीम कराइण तोड़े सिंधी अदब ऐं सक़ाफ़त ऐं तहज़ीब खे ज़िंदह रखण जे लाइ जेका हलचल हली उन में पोपटीअ जो वॾो किरदारु रहियो ऐं हू उन्हीअ जे मुहड़ वारे दस्ते जी अॻुवाण रही। पोपटी खे लिखण पढ़ण खां सवाइ डांस करण ऐं शाइरा थियण जो बि शौक़ु हुयो, पर संदसि इहे ॿई शौक़ पूरा थी न सघिया। हू ॿुधाए थी त बाद में संदसि लाड़ो ॻाइण ॾांहुं थियो, पर दर्स ऐं तदरीस जे शोबे सां सलाड़ियल हुजण करे इन शौक़ खे बि घणो अरसो बरक़रार रखी न सघी। पोपटी पंहिंजनि ॿियनि शौक़नि बाबति ॿुधाए थी त जेतोणीकि सिबण ऐं बर्थ जा इम्तिहान बि पास कया, पर सिबण सां एतिरी दिलि न अथमि जेतिरी रधण सां। बाक़ी घुमण ऐं लिखणु मुंहिंजे शौक़नि ऐं ज़रूरतुनि में शुमारु थींदो। पोपटी सिंधी ॿोलीअ जी बेबाक लेखक रही आहे। उल्हासनगर ऐं मुंबईअ जे अदबी क्लासनि में तोड़े कॉन्फ्रेंसुनि ऐं सेमिनारनि में शिरकत दौरान बेबाकीअ सां तनक़ीद करण खां कॾहिं न कीॿाई। हिंद में सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली तौरु तस्लीम करण लाइ हलियल तहरीक जे अॻुवाणनि मां हिकु हुई। अखिल भारत सिंधी ॿोली सहात सभा सां आख़िर ताईं लाॻापियल रही। नाटकनि में सिंधी सक़ाफ़ती प्रोग्रामनि में घणो हिसो वठंदी रही। पोपटी बाग़ी मज़ाज रखंदड़ औरत हुई। हिन समाज जे कुझुनि रस्मुनि सां बग़ावत कई, जंहिंजो हिकिड़ो मिसाल इहो बि आहे त हिकु नौजवान जेको खेसि पसंदि कंदो हो उन साणसि शादी करणु चाही ऐं नौजवान जे माइटनि पोपटीअ जे वालिदैन खां वॾे ॾाज जी घुर कई, जंहिं ते पोपटी एहतिजाज कंदे चयो त हू मूंखे बि वठणु था चाहिनि ऐं ॾाज खे बि। इन करे हिन इहो रिश्तो थुॾे छॾियो ऐं सॼी ज़िंदगी शादी न कयईं। पोपटी जे कहाणियुनि जे किताबनि में हेठि ॾिनल किताब शामिल आहिनि, जिन में रंगीन ज़माने जूं ग़मगीन कहाणियूं, पुकार, कली गुलाब जी, सागिर शराब जो, मूं तोखे प्यार कयो, खिज़ां जो दौर पूरो थियो, शहनाज़, ज़िंदगी न कविता न कहाणी, असीं हित अवीं हुत, ज़िंदगीअ जी पोइट्री, कफन ढकी ज़िंदगी हिंदीअ में कहाणियूं। पोपटी ने शर्पष्ट कहानियां गुजराती में कहाणियूं, लीक कावर्ड अंग्रेज़ी में कहाणियूं शामिल आहिनि। पोपटी कहाणियुनि सां गॾु नावल बि तख़लीक़ कया। संदसि नावलनि में मंजू, हसरतुनि जी तुरबत, जीअ में झोरी तन में तात, सैलाब ज़िंदगी जो शामिल आहिनि। पोपटी केतिरा ई मज़मून जा किताब लिखिया, जिन में हिकु पुशप 15 पंखड़ियूं, भारत जी स्त्री, मां छा आहियां, ॿोली मुंहिंजी माउ, सिंधी कल्ह ऐं अॼु, ज़िंदह सां क़ौम रहंदी शामिल आहिनि। पोपटी जा तनक़ीद, शाइरी, लिसानियात ऐं ॿियनि मौज़ूअनि ते बि कई किताब लिखियल आहिनि, जिन में भाषा शास्त्र, सिंधी ॿोली, अज़ीज़ शख़्स ऐं आलम, सिंधी मुस्लमान गवियनि जी हिंदी कविता, रूह सिंधी रुञ, मां सिंधिण, सिंधी साहत जी झलक, सिंधी हस्तियूं, पद्मणी नाटकनि जो मजमूओ, सिंधी शादी डांस ड्रामा, माणक मोतीलाल, 10 ॾींहंनि में सिंधी सिखो, सिंध खां गंगा जमुना खत, सिंधीज़ द स्टकर ट्रिपर अंग्रेज़ीअ में, शाह सिंधी तहज़ीब जो रूह शामिल आहिनि। पोपटी पंहिंजी आत्मकथा मुंहिंजे हयाती जा सोना रूप वर्क जे उनवान सां लिखी। पोपटी ऐं संदसि ख़ानदान सिंध कहिड़ियुनि हालतुनि में छॾी
इहो दास्तान संदसि लिखियल आत्मकथा वारे हिन किताब में पढ़ी सघिजे थो। हीअ किताबु न रुगो पोपटी हीरानंदाणीअ जो विरहाङे जो दास्तान आहे, पर हिन सभिनी सिंधी हिंदुनि जो दास्तान आहे जिन खां सिंध छॾाई वई हुई। पोपटी हीरानंदाणी सिंधी अदब जे तारीख़ बाबति हिकु इंतिहाई अहम किताबु हिस्ट्री ऑफ सिंधी लिटरेचर आज़ादीअ खां पोइ 1947 खां 1948 में अंग्रेज़ीअ में शाया कयो, लिखियो ऐं शाया कयो। सिंधी अदब ते तहक़ीक़ जे हवाले सां ही इंतिहाई अहम किताबु आहे, जंहिंमें 1947 खां 1978 ताईं भारत में लिखियल सिंधी अदब जी तफ़सीली तारीख़ ॾिनी वई आहे। पोपटी खे अदबी ख़िदमतुनि ते केतिरा ई एवार्ड इनाम ॾिना विया, जिन में साहित्य अकादमी एवार्ड, महाराष्ट्र हुकूमत पारां गुरु पुरस्कार एवार्ड, अखिल भारत सिंधी ॿोली साध सभा पारां हिकु पुशप ऐं 5 पंखुड़ियूं किताब ते एवार्ड, इंटरनेशनल लतीफ़ एवार्ड, सदाई गॾु सिंधी एसोसिएशन पारां एवार्ड, सिंधी नवरत्न सिंधी कल्चरल एसोसिएशन मुंबई पारां एवार्ड ॾिना विया। पोपटीअ जी ज़िंदगी ते कूंज रिसाले तरफ़ां 1975 में ख़ासि नंबर शाया कयो वियो, जॾहिं त जगदेश लशाणी ऐं मनोहर बेदी संदसि शख़्सियत ते पोपटी पोह फुटी शाया कयो। पोपटी हीरानंदाणी जो वॾे में वॾो सुपिनो इहो हो त भारत में सिंधियुनि खे पंहिंजी रियासत हुजे। पोपटी जो इहो ख़्वाबु संदसि हयाती में साबिया न थी सघियो। जेतोणीकि पोपटी हीरानंदाणी 16 डिसंबर 2005 ते असांखां हमेशह लाइ विछड़ी वई, पर संदसि लिखणियूं असांजे समाज जे रहनुमाईअ लाइ मौजूदु रहंदियूं। महिरबानी।